हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा नबी जे देस में रोज़ा वञी रखां ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे मां इफ़्तार भी कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं मां पीही घर चंड में ऐं रोज़न रखण जे लाइ रखां थी त चंड में अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो मां चंड भी ॾिसां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं तरावीह मां पढ़ा उते रोज़ रात जो ऐं ॼार जे भरसां बीहा उते रोज़ रात जो जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे हरम खां पोइ वापसि मां उतां थियां हुजे दुआ घुरण चाहियो था हथ ना बुलंद कयो अल्लाह गफूर रहीम कबूल करे सके तो हुजे रमज़ान ऐं हथ बुलंद करे हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा नबी जे देस में रोज़ा वञी रखां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं हवे हा एतिकाफ़ में कयां पियो तिलावत लख दुरूद जो रस दिल खे राहत न गफ़लत में हुजा इबादत में रहा न गफ़लत में रहा इबादत में हुजा खुदा जे रहमतुल जा झोल मां भरिया हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं कॾहिं पर सजारियूं कॾहिं साम्हूं रोज़ो रोज़ो पिया ज़मज़म पिया 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 ज़मज़म पिया सदाई खुश रहा ओ गमन के जिंदगी मां तड़े छॾिया हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं मोहम्मद मिठे वट कया ईद मां हफ़ीज़ ऐं ॼारनि जे भरसां पढ़ा हा ईद मां हफ़ीज़ सलामी आख़िरी भरण खां पोइ वरी कयूं उम्रो पोइ पाकिस्तान मां अचां